नाज़रीन वाक़िया खां कंदा हलूं। सिंध जी राजधानी शहर कराची में बि 8 खां 12 कलाकनि ताईं बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। कंहिं इलेक्ट्रिक अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। सख़्त गर्मी में बिजली न हुजण सबबि अवाम घरनि खां ॿाहिरि निकिरी फुटपाथनि तोड़े घिटिन में आराम करण लॻा आहिनि। कराची जे लियारी वारे इलाइक़े में 12 कलाक, बल्दिया टाउन 10 कलाक, इत्तिहाद टाउन, शेरशाह, माड़ीपुर, औरंगी टाउन में 8 कलाक बिजली बंदि रही आहे। कंहिं इलेक्ट्रिक कराची जे वॾिन इस्पतालुनि जिना सिविल इस्पताल में बि बिजली जी बंदि हुजण करे ऑपरेशन मुलतवी कया विया आहिनि। सिंध सेक्रेटेरिएट समेत अहम जॻहियुनि ते बि बिजली बंदि हुजण सबबि बिजली ते थींदड़ कम ठप थी वियो आहे। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे राजधानी शहर कराची में जेको आहे 8 खां 12 कलाक जेको आहे बदतरीन लोड शेडिंग कई पई वञे, जॾहिं तक के इलेक्ट्रिक पारां आवाम जो जीअण जेको आहे उहो महाल करे छॾियो आहे। सख़्त गर्मी में बिजली न हुजण सबबि आवाम जेको आहे घरनि ॿाहिरां निकिरी फुटपाथ तोड़े घिटिन में जेको आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। जॾहिं त कराची जे लियारी वारे इलाइक़े में 12 कलाक, बल्दिया टाउन में 10 कलाक, इत्तिहाद टाउन, शेरशाह, माड़ीपुर, औरंगी टाउन में 8 कलाक, जॾहिं त साइड एरिया में 6 कलाकनि खां वधीक जेको आहे उहा लोड शेडिंग कई पई वञे। के इलेक्ट्रिक कराची जे वॾी इस्पतालुनि, जना अस्पताल, सिविल इस्पताल, कदर इस्पताल तोड़े ॿियनि इस्पतालुनि में जेको आहे बिजली बंदि करे छॾी आहे, जंहिं सबबि जेको आहे ऑपरेशन पिणु मुलतवी कया विया आहिनि। सिंध सेक्रेटेरिएट समेत अहम जॻहियुनि ते बिजली बंदि हुजण सबबि बिजली ते थींदड़ कमु जेको आहे उहो ठप थी वियो आहे। बिजली खां आजा करार ॾिनल वारा इलाइक़ा बि जेके उते बि जेको आहे 8 कलाकनि खां 10 कलाक ताईं बिजली पिणु बंदि कई पई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।